अलाए मोरडे जो मां किसो खणी थो ॿुधायां तव्हांखे भाइरनि खे। ऐं उन में 7 भाइर हुआ, हू ॿई माना 6 सॻा हुआ ऐं 7 अकेलो। 7 ई आहिनि ओभाए ख़ान मलाह जा पुट, मायरूं 2 अथनि। पोइ छा थियो जो मोरडे खे उहो 6 ई भाइर न सहंदा हुआ। चई तूं लंगड़ो आहीं, तूं छा कंदे तूं असांखे। पोइ हिननि वञी रछ लाथो 6 कंहिं दरियाह में वञी रछ लाथा अथनि। मांगर मच्छ जो आयो, हुननि जा माना रछ छीनी माना ख़तमु करे छॾियईं। साईं हाणे त रछ उन्हनि जा छिॼी पिया अथई। हाणे माना उन्हनि जो त तमामु पूरो कोन थियो मच्छीअ वारो। हिननि खे उहा ॻंढ ॾियणु अचे ई न पियो जो हुनखे ॻंढ रछ खे ॾियनि। 6 खे ई न पियो अचे। हुन जो हाणे मोरडे खे भला ॾिसूं, भला अधे खे त भला उहो ॻंढे ॾिए, पर हुनखे कोन सहंदा। पोइ मोरडियो हुननि वटि वेंदो हो, पर हिन खे मौजूदु कोन सम्झंदा हुआ। कहिड़े बि कम जे लाइ वेंदा मोरडे खे जवाबु ॾींदा। पोइ ही 6 ई आया मोरडे वटि, लंगड़े वटि। चईं जी कयां वो। चईं रछ भरिसां मांगर मच्छ छीनी वियो, हाणे ॻंढ ॾियणु त असांखे अचे ई कोन थो। इहा महिरबानी करे असांखे तूं ॻंढ ॾेई ऐं असांखे क़ाबू करे ॾे। चई उहे ॾींहं यादि तव्हांखे आहिनि जो मां आयो हुउसि तव्हां ॾे। चई असां 6 ॼणा आहियूं, तूं 7 ॼणो, तूं असांखे छा कंदे। हा उहे ॾींहं त पंहिंजा यादि तव्हां कयो तो। तव्हां लफ़्ज़ ई 6 इहो ई मूंखे ॾिनो त असां त 6 भाइर आहियूं, तूं हिकिड़ो ॼणो आहीं, तूं छा ते आहीं। मां माठरी करे घर अची वेही रहियसि। तव्हां मुंहिंजो चवणु कयो। अॼु तव्हां 6 ई मूं वटि आहियो। मना आयो न मीरबर, हाणो त ख़बर पएव न ॻंढ जो त छा कीअं ॻंढ ॾिबो आहे। चई हा। हुनखे मोरडे खे हया पियो। खणी अचो त मां तव्हांखे ॻंढ हणी थो ॾियांव। हा ॻंढ हिननि खे हणी ॾिनई। चई हाणे तव्हां उखेड़े मां तव्हांखे ॾियां थो वरी इहे ॻंढ। हाणे पंहिंजे दिमाग़ में तव्हां 6 ई पंहिंजो इहो ॻंढ सोचे सम्झी छॾियो। इत्तेफ़ाक़ आहे जो वरी तव्हां वञी लाहियो था, जो वरी इत्तेफ़ाक़ छिॼी पए त पोइ तव्हांखे तव्हांजो त माना तारीख़ वियो गुम थी। उहो ॻंढ ॾिनल वरी मोरडे खोले ॾिनो हुननि खे। हाणे मां वेठो आहियां, तव्हां ॻंढ ॿधो त ख़बर पए, मां ॾिसां। मोरडे साईं वेठो आहे, हुननि 6 चई न पुट, न दा न, इहो तव्हांखे ॻंढ ॾियण ई न आयो। हे त ॻंढ त मिसाल जो त मच्छीअ जो ई ॾह कोन झलींदो, हो त मांगर मच्छा। वरी हिननि खे ॿधी ठाहे ॻंढ क़ाबू करे ॾिनई। ॾिसो हाणे मूं ॾे 6 खे चई त ॾिसो त मां कीअं थो ॻंढ ॾियां। ॻंढ ॾेई बसि करे। चई हाणे तव्हां 6 ई छिकोसि। 6 ई हुन में ॿधी क़ाबू करे कंहिं बुंड में 6 छिकियो। चई हाणे माना छिॼी त ख़बर पए। छिकियो न छिॻो, चई हाणे खणी वञो। मलाह वेठो वीचारो पंहिंजो घर। हे 6 ई विया वञी माना रछ लाथो अथनि, लाहे ऐं मांगर मच्छ जो आयो त हिकिड़ो ॻही वियो। हुन कयो लेट। चई भई अधे लेट कयो आहे, छा कहिड़ो सबबु आहे।
आख़िर 6 ई मांगर मछ ॻीही छॾिया। मांगर मछ 6 ई ॻीही छॾिया। ऐं आख़िरकार मोड़े जे न्यापो आयो त मांगर मछ तुंहिंजा 6 ई भाइर ॻीही खाई छॾिया। मोड़े जे न्यापो आयो त तुंहिंजा 6 ई भाइर मांगर मछ ॻीही खाई छॾिया। की बेवकूफ़ हा छा? जॾहिं हिकिड़ो लथो या 2 लथा त उहो ॾिसनि हा त हिन महिल तोणी ॿार न निकिता त का त खुलम अंदरि आहे। ही माना 6 ई बेसम्झ थी वियो पाण खे खाराए मांगर मछ जे तारू। लंगड़ो उथियो। लंगड़ो जो उथियो त हाणे भाॼाई ऐं घरवारी लंगड़े खे झलनि था। अदा लंगड़ा हो त छविया सतों तूं त न वञ। हे कचकोल जो केरु कंदो? हिननि जो केरु कंदो? हिकिड़ो तूं ॿियो अलाह। हो त छविया चए न भाॼाई मां न मुड़ंदुसि। तव्हां मूंखे दुआ कयो त मां फतेह वञी कयां, बाक़ी मां न मुड़ंदुसि। अहिड़ो हिसाब हिकिड़ो पेती ठाराए अहिड़े नमूने सां लंगड़े उन में कात ठोकियईं। पाण अंदरि थी वेही रहियो। खलकची गॾु थियो माण्हू त अॼु मोड़ियोसीं मांगर मछ सां लड़ाई थो करे। हलो अची ख़ल्क थियो गॾु तमाशे ते। त मोड़े हुननि सां ॻाल्हायो माण्हुनि सभिनि सां कि बाबा ॻाल्हि हाणे मां लहां थो। हिन टेम तोणी ही जेका रथो रछ मुंहिंजो ॿार आहे जो मां ज़िंदा आहियां त पोइ हीउ रछ लोॾींदोसांव, रथो ॿाहिरि लुॾंदव त सम्झाए त मूं जंग कटियो आहे, फतेह कयमि। कीअं ठीकु आहे। हेठि लही पियो अंदरि। ॾंढो सो ॾंढ में लही जो पियो त सही। मांगर मछ परे खां ई ॾिठो, वात फाड़ियो आयो। जीअं जो आयो सो वात विझी ऐं ॻहण लॻो। ॻहण त थी कात हुनखे जाॾों काॾों चढ़ी पिया। वढे टुके मोड़े ख़तमु करे ऐं रछ खे लोॾियईं। लोॾियईं त सी ॿाहिरि माण्हू बीठा तो नारायणी बीह रहिया। वाह भेणा मोड़िया तो हे जंग कटियो आहे, अहिड़ो फतेह कयो अथई। साफ ॾंड में पाणीअ में सिर सहाइण अथई को ओड़ो को दलेर सहाईंदो, को जहिड़ो तेड़ो अंदरि न लहंदो अथई। हाणे अची माना मुड़ुसन रथे खे छिकियो ऐं न निकिरे न करे ज़ोर ॾेई ॾेई साणा थी पिया। 2 कलाक टे गुज़री विया। पोइ हाणे हड़ई त बेवकूफ़ त कोन हूंदा न, ज़रूरु को त दाना त हूंदो न। हेड़े वलर माण्हुनि मां चई बाबा इहे ॾांद जोटियोसीं जां उठ जोटियोसीं उहे को कढनि, मांगर मछ को सणाओ कोन्हे। हिननि ॾांदनि काहे आया जोड़ो काहे आया जोटियो अलाह त्वार कया। उन्हनि बि न कढी सघियो, न कढी सघिया। आख़िर उठ जी जोटियो, उठ जो जोटियो त उन्हनि बि न कढियो मांगर मछ खे। चई यार बेवकूफ़ आयो, न उठ कढंदुसि ॿियो थो ॻाल्हाए वरी उन्हनि माण्हुनि सां। न उठ कढंदुसि, न ॾांद कढंदुसि, न सान ई कढंदुसि। बाक़ी घोड़ियूं 2 हुजनव ताज़ियूं सुआ थियल, परे वञी फर झलियो ने 2 घोड़ियूं जोटे पोइ हुननि खां हथ कढो, फर साम्हूं करे झलिजो घोड़नि जे। घोड़ियूं 2 वञी माना वठी आया, ॿई अची जोटियो, फर ॿिन्हनि जा वञी परे झलियो।
झेलियो त साईं वरी ख़लक़ खे पासो करे ऐं घोड़नि जो निगाह त सही फर जे ताज़ियूं वियाल हुजनि तो घोड़ियूं त फरनि जे मथां साह पियो थो वञे घोड़ियुनि जो वठी जो घोड़ियुनि डब जो ॾिनो त अधु छिॼियो मगर मचियो मोढो ॿाहिरि कढियो आया तो बि अधु चिॼी पियो सॼो न निकितो अधु गेले ॿाहिरि कढी नारो हणी बीही रहिया वाह बेड़ा लंगड़ा मोरिया तूं मना फतेह जंग कयो अथई पोइ साईं उते पोइ ॿाहिरि सभई कढियईं ॿाहिरि ॿाहिरनि खे अहिड़ो कमु कयईं जो ओ चीरे ॿाहिरि कढी मैदान करे लाश वठी शहनि जा रखियईं भाॼाइनि वीचारियूं पिया था रोवनि त माना हो त छह विया पर हाणे लंगड़ो बि वियो अलाए मोह अलाए बचियो ऐं हुन लंगड़े वठी दाहूं कया दाहूं जो कया त साईं भाॼायूं बि न मुड़िया न उहे बि माना निकिरी पिया हलो अलाए छा आहे अलाए मोड़ो बि वियो अलाए छा अलाए कीअं हलो त ॾिसूं भॼंदा आया ॾिसी त मोड़ो साथी लाश पिया आहिनि शहनि जा वठी खयूं खणी आया घर तड़ बड़ ॾियारे कबरूं जंहिंजा खयूं उन्हनि खे वञी दफ़न बफ़न करे लटे पूरे घर मोटी आया ऐं घर त मोटी आया पर घर हाणे खाइण पियो थो अचे ॿार बच्चा नंढा वॾा रोअनि तड़पनि विया था त असांजा काॾे विया हाणे उहा 12 महीना जो मींहुं वसेसि थो न मगरमच्छ जे भांडे में न मींहुं 12 महीना उन में भांडे में बीठो आहे मींहं जो पाणी